तव्हांखे ख़बर आहे त ई चालान जी वटसट लॻी पई हुई ऐं जॾहिं इन जी शुरूआति थी पए त पोइ घणनि ई माण्हुनि चयो त अवाम जे मथां ही ॿियो बम आहे, अलॻि क़िस्म जो बम आहे। पर अव्हांखे ख़बर आहे त ई चालान अचण खां पोइ, मुतारिफ़ थियण खां पोइ इलाही सारनि एक्सीडेंट्स में बि कमी आई ऐं निमाया कमी आई। इन खां अलावा अव्हांखे इहो बि ॿुधायां त जेका ओवर स्पीड, ओवरटेकिंग ऐं पंहिंजो पाण में हरू भरू जो हर आए ॾींहुं पाण रस्ते ते ॾिसंदा हुआसीं त हिकिड़ा माण्हू ॿियनि माण्हुनि सां टकर में बीठा हूंदा। हिकु त रेसिंग त हुई पर टकर में त तव्हां मूंखे कटे वियो, रेस था लॻायो, मुंहिंजो रस्तो तव्हां कट था करियो। सो हाणे ॾिसूं था त माण्हू नज़्मो ज़ब्त सां इन लाइननि ते वञनि था। पर अव्हांखे ख़बर आहे त गवर्नमेंट सरकार त बिल्कुलु सियाणी आहे, पर असांजी अवाम उन्हनि खां घटि कोन आहे। अवाम चाहे त बाबा तव्हां भली चालान लॻायो, असां पंहिंजे नंबर प्लेट ते कारो कपिड़ो ॿधी तव्हांखे ईअं हवा में झोको ॾेई हलिया वेंदासीं। उन खां अलावा सिर्फ़ु एतिरी ॻाल्हि न आहे, हिते ॻाल्हि ख़तमु नथी थिए। जॾहिं सभु पाण खे गाॾीअ में, ही त बाइक जी ॻाल्हि थी न, तव्हां नंबर प्लेट ते गाॾी में बि, कार में बि थी सघे थो, पर उनजा वरी ॿिया नवां रुख आहिनि, उहे बि आउं तव्हांखे ॿुधायां थो। जेके बाइक आहिनि, बाइक जी नंबर प्लेट मथां कपिड़ो ॿधनि था नौजवान, हेलमेट चङो पाइनि था, न बि पाइनि था त पोइ उन्हनि ते चालान लॻे थो। पर बचण जो तरीक़ो नंबर प्लेट ते ओके आहे। गाॾी वारा छा पिया कनि, जॾहिं उन्हनि खे बेल्ट पाइणो आहे, बेल्ट ॿधणो आहे, त पोइ हू ॾाढी ज़बरदस्त, माना हिकिड़ी फर्स्ट क्लास अक़लमंदी जो मुज़ाहिरो कनि पिया। त हू शर्ट अहिड़ी पिया ठाराए छॾीनि जंहिं शर्ट मथां हूअ बेल्ट स्टैम्प कराए, हा बेल्ट स्टैम्प कराए ठाराए, लोगो लॻाए, त पोइ हू गाॾी में वेहनि था ऐं ड्राइव कनि था। यानी कि कैमरा जी अखियुनि में मिर्च विझण। बिल्कुलु ईअं, बिल्कुलु ईअं। ऐं अव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी ॿी ॻाल्हि, त जॾहिं रिक्शा जी ॻाल्हि करियूं था, बल्कि वॾी गाॾी जी ॻाल्हि करियूं, गाॾीअ में हाणे बेल्ट उहो त पाण फ़ैसिलो करे वरितोसीं, पाण खे इहो हा ख़बर पइजी वई। छाकाणि नंबर खे कीअं लिकाइजे, नंबर खे लिकाइण जे करे जे लाइ हूअ हिकिड़ो गोल प्लेट पिया ठाराइनि, उन गोल प्लेट मथां हिकिड़ो रेगज़ीन ॿधीनि पिया, ताकी अवाम खे ख़बर पए साईं ही या गवर्नमेंट जी गाॾी आहे या वकील जी गाॾी आहे। ऐं उन गोल प्लेट जे करे पुठियां नंबर नज़र ई न पियो अचे। ऐं हिकिड़ी वरी भली ॻाल्हि इहा तव्हांखे ॿुधायां त गवर्नमेंट जे तरफ़ां अवाम उन्नास खे इहो बि रिलीफ ॾिनो वियो, चङो बाबा तव्हां अगरि अक़लमंदी करियो था, ग़लतियुनि खां नथा मुड़ो, तव्हांखे हिकिड़ो असां ऑप्शन ॾींदासीं, हिकिड़ो चांस ॾींदासीं, त सुधरी वञो। सम्झो, हिकिड़ो भेरो चालान ईंदो ऐं तव्हां चाहियो था त ॿिए भेरे ग़लती न थींदी, त पोइ उनखे माफ़ बि कराए सघूं था। ॿाहिरां इन में असांखे बदनज़मी बि नज़र आई ऐं ई चालान में इलाही सारा माण्हू दावूं कनि पिया त असांजा चालान अलाए जी छो था अचनि, असीं सिग्नल बि नथा टोड़ियूं, असीं बेल्ट बि ॿधूं था, असीं पंहिंजी लेन में बि हलूं था, ओवर स्पीड बि नथा कयूं। इहो उहो मसलो त न आहे जीअं असीं के इलेक्ट्रिक जी ॻाल्हि कईसीं, जीअं हिकिड़नि जा बिल ॿिया भरींदा आहिनि, बिजली चोरी थी वेंदी आहे त उहो ॿियनि ते अची बिलनि जो बार पवंदो आहे, उन्हनि जी लाइट बि वेंदी आहे, उन्हनि जा बिल बि क्लियर हूंदा आहिनि, ड्यूज़ बि न हूंदियूं आहिनि, पोइ बि उन्हनि जी लाइट जो मसलो हूंदो आहे। इहो त न आहे कोई? बिल्कुलु ईअं आहे। त उहो चकर ईअं थियो जो असीं जॾहिं गाॾी वठंदा आहियूं, परचेज़ कंदा आहियूं, त उहा ऑब्वियसली ॿिए जे नाले ते हूंदी आहे, ऐं पंहिंजे नाले ते कराइण लाइ माण्हू कीॿाईंदा बि आहिनि, माण्हुनि खे टाइम बि घटि हूंदो आहे, ऐं माण्हू चवंदा आहिनि त यार अलाए असीं साल हलायूं, 2 साल हलायूं, 3 साल, उन खां पोइ खपाए छॾींदासीं।